नमस्कार दोस्तों, मां चंद्र प्रकाश दादलानी, सहायक आचार्य सम्राट पृथ्वीराज चौहान राजकीय महाविद्यालय जे सिंधी विभाग मां। असां इन खां पहिरें लेक्चर में MA प्रीवियस पेपर 7th B में रखियल महाकवि किशनचंद बेवस जे बारे में पढ़ी रहिया हुआसीं। महाकवि किशनचंद बेवस घणनि ई गूनागून विषयनि ते पंहिंजी कलम आजमाई कई आहे। असां महाकवि किशनचंद बेवस जी शख्सियत, तरक़ी पसंद बेवस, उन्हनि जा स्त्री बाबति वीचार, उन्हनि जूं रचियल बाल कविताऊं, उन्हनि जा धर्म बाबति वीचार, कुदरत जे ते रचियल कविताऊं, बेवस जी कविता में फ़ैलसूफ़ी दर्शन, समाजवाद, उन्हनि जी कविता जी ॿोली आदि घणनि ई विषयनि ते चर्चा करे चुका आहियूं। अॼु असां महाकवि किशनचंद बेवस हूअं त कविअ जे रूप में साहित्य में सुञातो वेंदो आहे ऐं उन जी हिकु अलॻि ई पहचान आहे, पर महाकवि किशनचंद बेवस पंहिंजे टाइम में कुझु नाटक बि लिखिया। अॼु असां उन्हनि जे नाटकनि जे बारे में पढ़ंदासीं ऐं कुझु जानकारी हासिल कंदासीं। महाकवि किशनचंद बेवस पंहिंजे जीवन जो आरंभ नाटक लिखण सां कयो, जिन में उन वक़्त जे दस्तूरी मुताबिक़ शहर जी पलट पलटा बि हूंदी हुई। हू पंहिंजे ॾींहं जो सुठो ऐं कामयाबु नाटक नवीस हो। साॻे वक़्तु पाण म्यूज़िक डायरेक्टर ऐं स्टेज डायरेक्टर बि हो। संदसि ॻोठ लाड़काणे जी नाटक मंडली, जेका हिन जा नाटक स्टेज ते आणींदी हुई, आमतौर सॼी सिंध में रिटर्न कंदी हुई, पर उन जो ख़ासि मर्कज़ लाड़काणो शहर ई हूंदो हो, जिते बेवस जे नाटकनि ते माण्हुनि जा वॾा मेर अची मिलंदा हुआ ऐं केतिरनि खे त निराश थी मोटिणो पवंदो हो, जो हाउसफुल थी वेंदो हो। नाटक सिर्फ़ु अदब जो अंग कोन आहे, उहा अदाकारनि ऐं स्टेज जो बि मोहताज आहे। उन जे कामयाबीअ जो मदार सिर्फ़ु आखाणी ऐं गुफ़्तगू ई आहे, पर ॿियनि केतिरियुनि ॻाल्हियुनि ते बि आहे। केतिरा त ख़ामोश नाटक बि थींदा आहिनि, जंहिंजो वास्तो दस्तख़त सां न जहिड़ो थींदो आहे, पर उन हूंदे बेवस जा लिखियल नाटक निहायत ई कामयाबु ऐं लोकप्रिय हूंदा हुआ, पंहिंजे वक़्त जी तक़ाज़ा पूरी कंदड़ हुआ। उन्हनि नाटकनि खे उन समय जो आवाज़ करे चइजे त शायदि ग़लति कोन थींदो। बेवस जे वॾनि नाटकनि सां गॾु नंढा नाटक बि लिखिया विया हुआ। बेवस जेके नाटक लिखिया तिन में मुख्य हुआ प्रीत पुॼाणण, नल दमयंती, भगत सूरदास, प्रहलाद लीला, खूबसूरत बला, राजा हरीशचंद्र। इन्हनि सभिनी में पहिरियां 2 नाटक प्रीत पुॼाणण ऐं नल दमयंती कामयाबु नाटक हुआ, पर छापे में सिर्फ़ु प्रीत पुॼाणण ई अची सघियो। प्रीत पुॼाणण में डॉक्टर गनोमल दूधाणी बि गॾियल लेखक ॾेखारियो वियो आहे। तंहिंखां पोइ बेवस केतिरा ई नंढा नाटक बि लिखिया, जिन में 6 चूंड नाटक किताबी सूरत में छपिया, जंहिंजा नाला आहिनि पोरे जो परणो ख़ासि मक़बूल थियो हो। बेवस जे मिड़नी नाटकनि में धर्मी कथाउनि सां गॾु आत्मिक विकास जा नुक़्ता, पवित्र प्रेम जूं झलकियूं, ऊचे इख़लाक़ जूं हिदायतूं मिलनि थियूं। संदसि नाटक ॾिसंदे सामाजिक कुरस्मुनि बाबति विवेक में तिखियूं मिठियूं चुहिड़ियूं पवनि थियूं। कॾहिं मज़ाक़ में, कॾहिं मलामत तौरु पंहिंजनि नाटकनि जे मारिफत बेवस टोणनि फीणनि, धर्म पाखंड ऐं अंधविश्वास जे ख़िलाफ़ु कलम जी जंग जारी कई। संदसि नाटकनि में धर्म जे ठेकेदारनि जा ख़ूब ॿोल पधिरा कया विया। बेवस हिकु समाज सुधारक बि हो। समाज में अबलाउनि ते अत्याचार, ॾेती लेती, ॿुढनि जूं जवान छोकिरियुनि सां शादियूं थी ॾिसी हमदर्द शाइर जी दिलि जुड़ी पवंदी हुई। उन्हनि मिड़नी बस रस्मुनि खे हटाइण लाइ या उन्हनि खे उघाड़े करण लाइ बेवस पंहिंजे नाटकनि खे सुठो हथियार बणायो, पर हू बुनियादी तौरु हिकु शाइर हो। संदसि नाटकनि में बि हुन जी शाइरीअ जी ख़ूब झलक ॾिसजंदी हुई। इन करे हुन जे नाटकनि में जॻह जॻह ते शाइरी कमु आंदी वई हुई ऐं शाइरीअ जो एॾो बख़ूबी कमु आंदल हो, जो जेॾीमहिल किरदार शाइरी चवंदा हुआ त ॿुधंदड़नि खे मौज अची वेंदी हुई ऐं तारियुनि जी गड़गड़ाहट सां सॼो स्टेज जेको आहे गूंजी वेंदो हो। पर श्री बेवस जे नाटकनि में कुझु कमियूं रहिजी वियूं, जेके ॿियनि अवीसनि ऐं तनक़ीद कंदड़नि
तनक़ीद कई, पर सचपच त बेवस जा नाटक उन समय जा ॾाढा कामयाबु नाटक थी रहिया हुआ ऐं असांजे ख़्याल सां उन में का कमी कोन हुई। उन्हनि पंहिंजे नाटकनि में पूरो तवज़ो ॾिनो, या ईअं चइजे त पूरो मान ॾिनो आहे पंहिंजे नाटकनि खे, पंहिंजे किरदारनि खे, ऐं उन समय जी मांग जे अनुसार नाटक लिखिया विया ऐं प्रस्तुत कया विया। सिंधी नाटक जी तारीख़ मां मालूम थिए थो त सिंधी नाटक जो अबो श्री खानचंद दरियानी, उन खां पोइ श्री नानकराम धरमदास मीरचंदानी, मिर्जा कलीच बेग ऐं लीलाराम खाकी नाटक नवीसीअ में ॻणिया वञनि था। बेवस जी नाटक नवीसी उन्हनि खां पोइ जी आहे, जीअं ॿिया नाटक निगार बनाम लेखराज अजीज़, मंगाराम मलकाणी, नागराणी वग़ैरह। बेवस जे 3 मुकमल नाटकनि जहिड़ो कि खूबसूरत बला, प्रहलाद लीला, नल दमयंती जा मरकज़ी ख़्याल वक़्त जे तक़ाज़ाउनि जा तर्जुमान आहिनि ऐं निरालनि नज़रियनि सां कलमबद्ध कयल आहिनि, पर त बि उर्दूअ जो असरु उन्हनि ते हावी आहे। खूबसूरत बला जीअं त उनवान आहे, त उनवान मां ई मालूम थिए थो त कंहिं खूबसूरत औरत नारीअ जो उन में ज़िक्र थियल आहे जेका अंदरमुखी ज़हरीली आहे। त छाकाणि त उनवान मां ई पतो पइजी थो वञे त नाटक में छा हूंदो, उन में कंहिंजो ज़िक्र हूंदो, त जेके तनक़ीद करण वारा आहिनि उन्हनि इन खे नाटक नवीस जी कमज़ोरी मञियो आहे। इन ई तरह प्रहलाद लीला पिणु उनवान मां ई सम्झ में अचे थो त प्रहलाद लीला में छा हूंदो, नाटक नवीस छा ॾेखारे। टियों नाटक नल दमयंती, जंहिंमें पवित्र पतिव्रता धर्म जी पोइवारी ऐं जुआ जे कलोड़नि जो कथन थियल आहे। इहे कुझु कमियूं नाटक नवीसीअ में ॿुधायूं वयूं आहिनि, पर इन खां पोइ बि ॾिसिजे त नाटक तमामु सुहिणा ऐं सुठा लिखिया विया आहिनि। तंहिं ज़माने में ॾाढा कामयाबु रहिया ऐं नाटक नवीस जॾहिं उन्हनि खे प्रस्तुत कयो, ॾाढा कामयाबीअ सां प्रस्तुत थिया ऐं हाउसफुल नाटक थिया आहिनि। बेवस जे ॿियनि नाटकनि जहिड़ो कि प्रीत पुॼाणे ऐं इंडलठ जे 7 नाटकनि मां हर हिक में आत्मिक विकास, इख़लाक़ी सावधानी ऐं मुद्दे ख़ारिज रस्मुनि खे तिलांजलि ॾेई हक़ जी वाट वठण जूं झलकियूं मिलनि थियूं, जिन में किथे किथे हिन मज़ाक़िया दामन पकड़ियो आहे त किथे किथे शौक़ीअ जो, ऐं ईअं ई पंहिंजनि नाटकनि में हिन ख़राबियुनि खे किरायो आहे, ख़ूबियुनि तर्क फेरायो ऐं नए माहौल जे ढांचे में पोइवारी कंदड़नि खे हिलायो आहे। पर उन जे बावजूद बि बेवस जे नाटकनि जी गुफ़्तगू केतिरियुनि जॻहियुनि ते ॿोलीअ जे लिहाज़ खां अहिड़ी मौजूदु न आहे जहिड़ी हुअणु खपंदी हुई। अलबत्त इहा ॼाण कंहिं पारखूअ जे नज़र ईंदो। इंडलठ में 7 एकांकी नाटक मरतब करे छपाया विया आहिनि। उन जो हर हिकु नाटक वक़्त जे कंहिं न कंहिं पर अलॻि मसइले जो ज़िक्र करे थो ऐं घणे क़दुरु सभिनी में असलियत आहे। बेवस नाटक नवीसीअ जे क्षेत्र में कलम आजमाई कई आहे, जा ख़ुदि क़ाबिले दाद ऐं हक़ीक़त सां भरपूर आहे। बेवस दूरांदर्शी हो। बेवस जी हासिल कयल स्कूली विद्या, उन वक़्त जे नाटकनि जी तरक़ी ऐं ॼाण, बेवस जी नाटकी विद्या ऐं संदसि नाटक नवीसीअ जे इस्मनि में गहरो वञिबो त हिकु हक़ीक़त साफ़ ॾिसण में ईंदी, त साफ़ नज़र ईंदो त बेवस न फ़क़्ति नाटक नवीसो, पर पंहिंजे अयामकारीअ जो हिकु कामयाबु नाटक नवीसो। अॼु एसि ताईं पढ़ंदासीं, सुभाणे अॻिते। धन्यवाद।